सुभाणे का अजान मारे सोच मुसलमान मता जिंदगी जी आखिरी ख्वाहिश हुजे पूरी कर सोनो राजी थी वने खबरात तुझे अजान ते को निंद्र वारो निंद्र मा उठी गाफिल चवे नमाज पढ़ा आई वो नमाज थे आई नमाज में वो रोई विझे जड़ो उनके अजर मिले रब तो के भी एड़ो ये जमदा आई मुझा दोस्त अजीज मुझे सोने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी जात बाबरकात फरमायो रुबी एतरो न मुअज्जिन ला अञा हिकड़ी भी गाल बुध छो त जेके तू असा मुल्लो समझना हो अलाए छो जो मुल्ले के मानी मिली अलाए का न मिलिया सवेल का पे तो दाहो करे महशर जे मैदान में दिस जले उनके लाज मिलदा मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जले मुअज्जिन अज़ान दी दुआ अल्लाहु अकबर जो नारो हणदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूल हय्या अल सलाह हय्या अल फलाह जो नारो हणदो जेतरी जमीन जे अंदर या जमीन जे मथा साहवारी बिना साहवारी जानदार बेजान शे मदीने जे मीर फरमायो जिन जिन शैन ते आवाज पहुंचदो कयामत जे दिहाड़े उहे मिड़ई शयूं अल्लाह जे हुक्म सा उन मुअज्जिन जे ला गवाही दीदियो ओ मुझा करीम रब ए तुझो नालड़ो वठी तुझे दरड़े ते अल्लाह मुझा मौला तुझे नमाज ला माण्हुनि खे सॾींदो भितर भी गवाही ॾींदा पहाड़ भी गवाही ॾींदा वण भी गवाही ॾींदा हर शइ गवाही ॾींदी अल्लाह ताला उन्हनि जी गवाही क़बूल कंदो उन मुअज़्ज़िन खे मुंहिंजो करीम रब इज़्ज़त सां जन्नत ॾे रवानो करे छॾींदो हदीस जो मफ़हूम अचा मोटी केड़ो हुयो मन दल अला खैरिन फलहु मिस्लु अजर फाइलिही जेको नेकी करण वारे के सवाब मिलंदो उन नेकी ला जेको जेके तैयार कंदो उनखे भी उहो सवाब मिलंदो मुझी मुराद अज असांजे दोस्त अदे इमाम बख्श अदे धनी बख्श पांजे पापा जे बख्शिश जेला अज कुरान करीम जी महफिल सजाया अज हिते गालियों कंदासी कुरान जो अज त तवा के कुरान बुधाया तो ए बाकायदे बुधाया तो त अबे अम्मा के कुरान में रब इज्जत केतरी दिनिया हिकड़े मिनट जेला रुगी अखियों बंद करे तसव्वुर कयो त मुझी अम्मा मुझे सामो तसव्वुर कयो भी मुझी अम्मा मुझे सामो आई अम्मा सामो मुझी अम्मा त चे मुझे सामो आई वरी तसव्वुर कयो त मुझो पी मुझे सामो दुनिया में तदे भी सामो दुनिया छदे वयो तदे भी सामो जदे तवा जे सामो अचे रब काबा जो कसम खणी तो चवा हाने तो दिल में यकीन सा ख्याल कर ये जेका जोड़ी मुझे सामो आ या मुझे ला अल्लाह जे वलियन जी जोड़ी आ वरी जुमलो थो चवा दलील कुरान मानी तो वरी जुमलो थो चवा अकुल वारो चवंदो हे चरियो छा थो चवे मुआरो बाबो त नमाज़ को न पढ़ंदो आ मुआरो बाबो त सजो ॾींहुं की बीड़ी मथे बीड़ी पियंदो आ मुआरी अम्मा त कदे नमाज़ जो नालो ई को न वरतो आ हे वरी चरियो रब्बे काबा जो कसम खणी थो चवे त तू इहो ख्याल कर त मुंहिंजे साम्हूं बिन वलियन जी जोड़ी बीठी आ मुंहिंजा दोस्त अजीज वरी जुमलो थो दोहराया त जॾहिं अबे ऐं अम्मा जो तसव्वुर आदो करे तू पांजे दिल में ख्याल कर त मुझे आदो बिन वलियन जी जोड़ी बीठिया हाने तू मुसा सवाल कर त अबे अम्मा औलाद जेला वली किया त मां तोखे रब जो कुरान पढ़ी बुधाया तो रब जो कुरान पढ़ी बुधाए सवाल कया त कुरान करीम जे अंदर अल्लाह शान बयान कंदो आ अंबिया जो शान बयान कंदो आ सहाबा जो शान बयान कंदो आ मुझो करीम रब जी जात पंहिंजे नेको कारण जो हिकड़ी आयत न पंज आयतूं न मां रब जो कुरान पढ़ंदो थो वञा तूं ॿुधंदो वञ त अबे ऐं अम्मा जो रब कुरान में केतिरी इज्जत ऐं शान बयान कयो आ जंहिंजो कुरान में शान बयान थियल हुजे वो वली आहे जवाब मुसलमानो
जो कुरान में बयान था। हाँ याद रखी छे तुझी अम्मा जेकर नमाज नथी पढ़े भले नथी पढ़े उन जो मामलो आ पर तुझे ला वली आणियो थई तुझे ला उन जी दुआ वली कम वारी आ भले तुझो पीर ने गुनाह है तुझो पीर नमाज न तो पढ़े मगर तुझे ला अल्लाह जे दरबार में पहुंचण जो वडो जरियो आ जो त मुझे सुने करीम रब जे ज़ात बा बरकात अपने अम्मा जे अदब जेला अपने अम्मा जे खिदमत जेला अपने अम्मा जे हकन जेला जेका कुरान करीम में पाबंदी बुधाइया उहा पाबंदी अल्लाह पंहिंजे नमाज ला बि न बुधाइया रोजे ला बि न बुधाइया ज़कात ला बि न बुधाइया हज जे ला बि न बुधाइया कहीं भी कम जी अल्लाह एतरी पाबंदी कान कया जेतरी पाबंदी मुझे करीम रब अबे ऐं अम्मा जे अदब ऐं खिदमत करण जे ला कया। इजाजत दे तो कुरान पढ़ो सुभान अल्लाह जागो था पढ़ा कुरान माशाअल्लाह। नौजवान बैठा है नौजवानों अखियों खोलियो नौजवानों अखियों खोलियो मां चाहे अबो चाहे अल्लाह अल्लाह उन का पेरी कुरान करीम पढ़न का पेरी हिकड़ो तवा जे आडो मां अन्या भी थोड़ो वाजे कदो न्या गाल ज़हन ता लही न वने मुख्तलिफ जगहों ते सवाल थींदो मौलाना साहब कुरान करीम भी बुधायो ता हदीसों भी बुधायो ता मदीने जे मीर फरमायो अल जन्नतु तहत अक़दामिल उम्महात जन्नत अमड़ जे कदमन जे गालायो जन्नत कदम अमड़ जे कदमन जे वरी जो जन्नत अमड़ जे कदमन जे केर हदीस मां साबित करे तो मदीने जे मीर इहो फरमायो होजे त जेका नेकोकार उन जे कदमन जे हेठो जन्नत जेका नमाज़िणा उन जे कदमन जे हेठो जन्नत जेका मुत्तकिया उन जे कदमन जे हेठो जन्नत हर हिक बचड़े जी जन्नत अल्लाह जे महबूब फरमायो उन जे अमड़ जे कदमन जे हेठो अन्या कामी की गाल बुधाया जन्नत किथे आ अंदाजो मां के त छडाणे तो अमड़ जे कदमन जो अंदाजो लगाए तो के अख खोले तो के खबर पवे त अमड़ छा थींदी आ मदीने जे मीर फरमायो जन्नत मां जे कदमन जे हेठो आऊं तो का सवाल तो के जन्नत काथे आ इन दसदरतिल मुंतहा इन दहा जन्नतुल मअवा सिदरतुल मुंतहा जिते जिब्राइल रहंदो आ सतन आसमान रखा मथे जिते जिब्राइल रहंदो आ जन्नत उते आ काथे जो सतन आसमान रखो मथे खुदा जा पाना अखियों खोल कह जो फरमाना एकड़े पासे कुरान जो फरमान पढ़े त जन्नत सतन आसमान रखो मथे जिब्राइल अमीन जिते रहंदो आ उन जे सामो जन्नत जन्नतुल मावा मुझे मदीने जे मीर फरमायो जन्नत अमर जे कदमन जे हेठा मां जी जल तुझे कदमन के माची जल अमर जे कदमन के मुझे करीम रब जे ज़ात बाबरकात फरमायो जन्नत किथे या सिदरतुल मुंतहा खमते आसमान खमते मदीने जे मीर फरमायो ओहा जन्नत मां मुस्तफा खड़ी अमर जे कदमन जे हेठो रखिया मना सतनी आसमान खमते जन्नत नबी से फरमायो जन्नत मां जे कदमन जे हेठा मना अमर जे कदमन जो मकाम जन्नत खां भी रब मथाऊ करे छड़ियो जागो था एडी वडी अजीम अल्लाह अकबर फलाने वली ने वन्या वली ज़ियारत कया वनी दुआ घुराया नेको कार बिठे हलो दा मौलवी आशिक के जवा दुआ घुरे मुजो ही कम कोन थे मौलवी के तरी थे पर उन जी तो के केड़ी खबर उन जो किरदार केड़ो आ उन जो मानू सार भइयो केड़ो आ पांजे खुदा जे आलो उन जी जिंदगी कीया सब शक्का मौलवी दागे वली हुजर जी काई खबर ना है फलानो बुजुर्ग इसी तरह आसी लेकिन हकीकत खुदा तो जाने पर मां जेला अब्बे जेला त शक जी गुंजाइश ने मदीने जे मीर फरमायो अमर
अमड़ हथड़ा खण दी वेंदी आहे अल्लाह जी ज़ात क़बूल कंदो वेंदो आहे अपो हथड़ा खणंदो वेंदो आहे अल्लाह जी ज़ात क़बूल कंदो वेंदी आहे ॻाल्हि खोटाए चा ॻाल्हि टिड़ी न वञे मदीने जे मीर फरमा जन्नत मां जे कदमनि जे हेठां उहा जन्नत इंतहा सिदरतुल मुंतहा इंतहा जन्नतुल मावा यानी जन्नत सतन आसमान खां मथे अमड़ जा कदम उन खां भी जवाब दे अमड़ जा कदम उन खां भी कोन था ॻाल्हायो ताके दुख तो थे त सभई ये ॻाल्हियूं माला असां कहिड़े खाते में तव्हांजो खातो खोलिया थो अपे जो मकाम ओ भी कुरान करीम मुझे मदीने जे मीर जे बला तो के अकुल सा तो बुधाया अक्सर सवाल कयो वीदो मां जे कदमन जे हेठो जन्नत बेचारो पी केड़े खाते में पी जो भी वडो मकाम याद रखी चल मुझा दोस्त अजीज है जुमला गौर सा बुध जा औरत जदे मां जे सूरत में हुंदिया त उन जे औलाद जी जन्नत उन अमड़ जे कदमन जे हेठो हुंदिया ओहाई औरत जदे ज़ाल जे सूरत में हुंदिया त उन औरत जी जन्नत वरी रब मुर्स जे कदमन जे हेठो रखी छदिया केडी भी औरत नेकोकारा केडी भी नमाज़णा केडी भी परहेज़गारा पर जे पंहिंजे मुर्स जी बेफरमाना बियो त छते पर रुगी मुर्स जी शिकायत थी करे पंहिंजे सरतन सहेलिन सा मुर्स जो राज के सरती सहेलिय के थी बुधाए मुझो अल्लाह उन के भी कदे मुआफ़ कोन फरमाइंदो आ छो त औलाद जी जन्नत मां जे कदम जे हेठो आई मुझ तज़ीद मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो त नौजवान के पैसो बड़ी घणो समझ में ईंदो आ मुझे आका करीम अलैहि सलातो सलाम जे ज़ात फरमायो जेको शख्स हिकड़ो दफो अमड़ दे खिली निहारे हज जो सवाब पीउ दे खिली निहारे उम्रे जो सवाब सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदे को शख्स 100 दफा अबे ऐं अम्मा दे खिली निहारे मुझे करीम मुस्तफा फरमायो अल्लाह जे रहमत में खोटी ना है उनके 100 हजन ऐं 100 उम्रन जो सवाब मिलंदो ओ मुसलमान नौजवान सोच केड़ी तरफ तो सा वनी रहा हो 10 लाख खर्च करे हज ते वञ 40 45 ॾींहं लगन हिकड़ो उमरो करण जे लाइ 3 खां 4 लाख यानी 13 14 लाख रुपया खर्च करे 1.5 महीनो घर छॾे हलियो वञ बचड़ा ॿार छॾे हलियो वञ वतन खां बेवतन थी हलियो वञ पर को बि ख़बर नाहे त क़बूल पियो अलाए न पियो जी चिल अमड़ दे मुर्की निहार दिल पर पी जे कदमन दे मुर्की निहार मुझो अल्लाह तो के इतनी हजन जो भी सवाब दे तो उम्रन जो भी सवाब ता फरमाए तो शाम जे मुल्क मां मुझे मदीने जे मीर जे दरबार में दीवानो आयो सहाबी आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी जो बड़ो हिस्सो मो अमड़ जे खिदमत में गुजारियो अबे जे खिदमत में गुजारियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजी जिंदगी अबे ऐं अम्मा जी खिदमत में गुजारियो थम अबे ऐं अम्मा इजाजत दिनिया उन्हनि खां इजाजत वठी आयो हां मुझा आका इजाजत दियो बाकी जिंदगी
जिंदगी मां महबूब मुस्तफा तवाजे खिदमत में गुजारण थो चाहियां। जागो था कह वटायो महबूब करीमन वठी छो आयो अमड़ खां भी इजाजत वठी आयो हां अबे खां भी इजाजत वठी आयो हां बिना इजाजत जे भी को न आयो हां। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अमड़ तोखे इजाजत दिनी हा मुझा आका अबे तोखे इजाजत दिनी हा मुझा आका। तवज्जो कर मुसलमान मुझे मदीने जे साईं फरमायो जेडी मल तू अबे अम्मा खां मोकलाए रहे होए हा मुझा आका मोकलाए आयो हुई हा मुझा आका। मुझे करीम मुस्तफा फरमायो जेडी मल अबे अम्मा खां मोकलाए मां मुस्तफा दे पियो अची पोइते निहारियो हुए हा मुझा आका निहारियो हुए पाण फरमायो दे खबर तुझे मां जी कंडीशन केड़ी हुई तो पोइते निहारियो हा मुझा आका तुझे पी जो अंदाज केड़ो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजाजत भी खुशी से दिनो पर जेडी मल मोकला हलिस पोइते निहार में त जी जल जे अखन मां भी गोड़ा प्या करन त मुझे दिल भर पी जे अखन मां भी गोड़ा वही रहा होया। इतनी चण जी देर हुई मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया देर न कर हियर जो हियर मोटी वन जी रुवाया है ये वनी उनन के खिला मां मुस्तफा तो के खुशखबरी थो दिया तुझा अबू अम्मा तो के दिसी मुर्कदा मुझो अल्लाह भी तो के अजर दई राजी थी दो मां मुस्तफा भी तो खां राजी थी वयो। जागो था मुसलमानों इन अब्बे अम्मा के कुछ भी न समझण वाला अबू इसहाक तो मुफस्सिर कुरान तारीख में गुजरिया जैसी जिंदगी गुजरी क़ाल अल्लाह व क़ाल रसूल में बचड़न के कुरान हदीस जो इल्म पढ़ाए रहे हुआ तफसीर पढ़ाए रहे हुआ हस्बे मामूल अचे पान सबक शुरू था कन हिकड़ो शागिर्द अखरन मां लड़क लाड़े अर्ज तो करे मुझा साईं रात मो ख्वाब ॾिठो पान फरमायो केड़ो ख्वाब ॾिठो चवे तो मुझा साईं ख्वाब ॾिठुम त तवा जे सुहारीअ मां हीरा ऐं मोती प्या किरन तवा जे सुहारीअ मां हीरा ऐं मोती प्या किरन ऐं उन हीरन ऐं मोतिन सां गॾु नूर जो लाटू पयो हेठ अचन हिकड़ी अञा ॻाल्हि करे बस कई त पोयां पेरड़ के ओ मुझा साईं मूंखे अल्लाह जे इज्जत जो कसम मूंखे अल्लाह जे कुदरत जलाल जो कसम मूं भी रात तव्हां लाइ इहो ई ख्वाब ॾिठो त तव्हां जे सुहारीअ मां हीरा ऐं मोती पिया किरन तव्हां जे सुहारीअ मां नूर जो लाटू पयो किरन त अबू इसहाक मुफस्सिर कुरान के अल्लाह जे नेक सालिबाने मदीने जे मीर जे आशिक जे अखड़न में लुढ़क लड़ी आया पान सारो कतार रोण लगा शागिर्दन अर्ज के मुझा साईं असां ख्वाब जो तबीर पुछो तव्हां सारो कतार रोई रहिया आहियो पान फरमायो तबीर पूरो थी चुको आ मुझा साईं छा थियो पान फरमायो त अज रात मुझी अमड़ के थोड़ो लिंगन में सूर होयो अमड़ सडड़ो कयो मां अमड़ जे पेरन में गही रहस अमड़ जे पेरन के जोर पे या मुफस्सिर कुरान तो फरमाए मां जी जल अमड़ जे कदमन के जोर नींदे नींदे अमड़ के निंडड़ी अचे वई मां होरिया कदड़ो हेठ करे पांजे अमड़ के कदमन ते चुमियो दियो जेडी मल अमड़ के चुमियो दिनम मुझी सजी दाढ़ी मुझे जी जल अमड़ जे कदमन के लगी ओ ख्वाब बुधण वारो जेका दाढ़ी जी जल अमड़ जे कदमन में लगे उन मां नूर ऐं हीरा मोती न किरंदा त ॿियो छा किरंदा। ओ मुसलमान अखियूं खोल ओ नौजवान अखियूं खोल खुदा जे वास्ते अखियूं खोल अमड़ हिकड़ो दफो वई त वरी वापस कान ईंदी अबो हिकड़ो दफो वियो त वरी वापस कोन ईंदो हींअर म्या इमाम बख्श म्या धणी बख्श पूरी दुनिया उथलाए विझन पर मरहूम अब्दुल रहीम वापस त कोन ईंदो न जी मुंहिंजा दोस्त उन सां पंहिंजी यारी निभाइण लाइ उन सां पंहिंजो हक़ निभाइण लाइ ए दीन जो प्रोग्राम कराए ही दीन जूं महफ़िलूं इन लाइ कराए पियो मन को नौजवान जंहिंजे दिल में अमड़ जे लाइ
थोड़ी भी का खदशात हुजन, जंहिंजे दिल में अब्बे जे लाइ थोड़ो बि को ज़ंग लॻल हुजे, मन हे दीन क़ुरान जूं ॻाल्हियूं ॿुधी उन जे अंदर में सफ़ाई थी वञे, अब्बे जे कदमनि ते किरी पवे, चीचल अमड़ जी दुआ पिनी वठे, उनखे त सवाब मिलियो, पर उन हड़नी जो सवाब अदे धणी बख्श इमाम बख्श खे बि मिलियो त मरहुम अब्दुर्रहीम खे बि मिली वियो। जो तो मुझे मदीने जे मीर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हाणे ॻाल्हियूं वधंदी थी वञनि, मुंहिंजो ख़्याल आहे 8 बजे ते तव्हां खे फारिग करण जो, मुंहिंजी दिलि थी चवे त मां 3-4 क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ी तव्हां खे ॿुधायां त अल्लाह जे ज़ात बाबरकात, निमाज़ बि फर्ज़ आहे, रोज़ो बि फर्ज़ आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके फर्ज़ियत जूं शयूं आहिनि उन्हनि लाइ अल्लाह छा फरमायो आहे, अबे अम्मा जी ख़िदमत बि फर्ज़ आहे। मां हिकिड़ो अञा थोरो तफ़सील कंदो वञा, मुझे मदीने जे मीर जा दीवाना, मुझे मदीने जे साईं फरमायो अमड़ जे कदमन जे हेठों जन्नत आहे। हाणे जन्नत त आहे, उन जन्नत ते पहुचण लाइ बरस्ता बुजुर्गान दीन ॿुधाया इहा ॻाल्हि ठीक आहे त अमड़ जे जन्नत पहुचंदो माण्हू कीअं, कुछ तहां बि सवाल कयो त मुझे थोड़ो दिमाग खोले। जन्नत त आहे अबे अम्मा जे कदमन जे हेठां, मगर उन जन्नत ताईं पहुचण जा तरीक़ा घणा हन, चओ घणा तरीक़ा हन, वरी जवाब जो घणा तरीक़ा हन। सब खां पहिरों तरीक़ो, अम्मा ऐं जीजल अम्मा पंहिंजे बचड़े खे नंढड़े लाॻो प्यार सां हर माउ तातींदी आहे, पर उहा अम्मा जेका नंढड़े लाॻो पंहिंजे बच्चे खे अल्लाह जो ज़िक्र सेखारींदी आहे, हुज़ूर जो दुरूद सेखारींदी आहे, वॾड़नि जो अदब सेखारींदी आहे, अस्सलामु अलैकुम करणो सेखारींदी आहे, मां सुहिणियूं ॻाल्हियूं सेखारींदी आहे, महल सां बचड़े खे उथारींदी आहे, अब्बा वञी क़ुरान करीम जो सबक़ वठी आ, अब्बा वॾड़ो थी वियो वञ स्कूल। यानी अम्मा उन जन्नत ताईं कीअं पहुचाईंदी आहे, हिकिड़ी जन्नत ते अम्मा पहुचाईंदी आहे कीअं, अम्मा बचपन खां सुहिणी तालीम ॾियारींदी आहे, अम्मा बचपन खां सुहिणी तरबियत कंदी आहे, बचड़ो बचपन खां निमाज़ी थी वियो, नंढड़ो अब्बे सां गॾु निमाज़ ते वियो, नंढड़ो मां चयो बचड़ा निमाज़ ते वञ, 2-3 ॾींहं नहीं अमड़ जो चवण क़बूल कई। ईअं अमड़ उन जन्नत ताईं पहुचाइण जे लाइ बचड़े जो रस्तो साफ़ कंदी आहे, नंढड़े लाइ को रस्तो अम्मा साफ़ कंदी आहे, ॿियो रस्तो इन जन्नत ताईं पहुचण जो अबे अम्मा जी ख़िदमत कंदे कंदे बचड़ो उन जन्नत ताईं पहुची वेंदो आहे।